उहा बचड़ी मुंहिंजी नंढड़ी अथव सफ़ा नाज़ुक आहे पर उहा मुंहिंजी बचड़ी सफ़ा गुलाब जे गुलनि जहिड़ी आहे। उहा बचड़ी मूंखां नथी विसरे, मूंखे पंहिंजी बचड़ी खपे, ॿियो अर्ज़ु कोन्हे, इहो अर्ज़ु आहे त मुंहिंजी बचड़ी लाइ आवाज़ उथारियो। नाज़रीन, मेहर जी अयाज़ कॉलोनी वासियुनि मासूम बचड़ी उजाला परवीन सोलंकी जगह छॾी गुज़रण बावजूदि हुनजो ॾस पतो न पइजी सघियो आहे। मासूम ॿारड़ी 5 ॾींहं पहिरीं प्राइमरी स्कूल सिंधल मैसर स्कूल वई ऐं हुन खां पोइ रिसेस में पंहिंजे चाचा जी दुकान तां शइ वठण खां पोइ हू गुम थी वई आहे। मासूम ॿारड़ी जे वालिद प्राइमरी उस्ताद शमसुद्दीन सोलंकी जंहिं पंहिंजे इन मुसलसिल ॻोल्हा खां पोइ उन ॿारड़ी जो पतो त न पइजी सघियो आहे, पर मासूम ॿारड़ी जे वालिद पारां में ए सेक्शन थाणे ते उनजी जेकी अगवा जे शक में उन ते नामालूम माण्हू मथां अहिड़ो केस बि दाख़िल करायो आहे, जॾहिं त इन समूरे इन 5 ॾींहं जी मुसलसिल ॻोल्हा बावजूदि बि हिन वक़्तु उन मासूम ॿारड़ीअ जो जेको आहे ॾस पतो पइजी न सघियो आहे। मासूम ॿारड़ी जा वालदेन जेके आहिनि अमड़ ऐं वालिद भेनरूं तोड़े घर जा भाती जेके आहिनि उहे इंतिहाई परेशान आहिनि ऐं उहे मुसलसिल इन मासूम ॿारड़ी जे इन इंतज़ार में आहिनि त असांखे अलाए कहिड़े वक़्तु उहा मासूम ॿारड़ी मिलंदी। असां सां जेके गॾु आहिनि उनजा वालिद ऐं उनजे अमड़ ऐं उनजी जेके ॿियो वारिस औरतूं आहिनि उन्हनि खां पुछंदासीं त उहो इन मामले ते छा था चवनि। साईं, हीउ मामिलो कीअं थियो ऐं हिन वक़्तु ताईं छा हुनजी रिज़ल्ट मिली आहे? अदा अस्सलाम वालेकुम। अर्ज़ु इहा आहे त तक़रीबन 14 तारीख़ ते मुंहिंजी नंढी सुबुह सां 8:30 बजे स्कूल खे मां छॾे आयोसांसि। तक़रीबन 10:40 या 45 मिंटनि ते स्कूल मां निकिती आहे। उहा नंढड़ी उनखे वठी उहो दुकान ते छॾे आई आहे, उनजे चाचे जे दुकान ते। उते 6 ताईं खाधी अथई, उतां पोइ दुकान तां लही वई आहे, उतां गाइब थी वई आहे। उनखे अॼु 5 ॾींहुं थी वियो आहे त असांखे नंढड़ी अॼु ॾींहं ताईं न मिली आहे। पुलिस पंहिंजो कमु करे थी पई पर रिकवरी अञा ताईं माना कुझु बि न थी आहे। अमल जेको थींदो आहे उहो अञा ताईं न थी सघियो आहे। तव्हां जेका ॿारड़ी गुम थी आहे, तव्हां ॻोल्हा कयो था, तव्हां अहिड़ो केस बि दाख़िल करायो, तव्हां छा था सम्झो, हीउ छा मामिलो आहे? बसि असांखे इहो महसूसु थो थिए जेको अॼु 5 ॾींहं आहे त अगवा जो ई माना मामिलो थी सघे थो। असांजो शक उन ते ई आहे त अगवा ई थी आहे नंढड़ी असांजी। असीं हींअर तमामु सख़्तु परेशान आहियूं, तमामु घर में बेहाली आहे, तमामु परेशान आहियूं। सफ़ा कोराम लॻो पियो आहे असांखे, यकी 5 ॾींहं आहे त असां कुझु खाइण पीअण असांजो हराम लॻो पियो आहे, का शइ न आहे। ॿचिड़ा सभु परेशान लॻा पिया आहिनि, सॼो घर बसि तमामु परेशान आहे सर। असीं आला हुकाम जेके सरकारी इदारा आहिनि उन्हनि खे असांजी नंढड़ी ॻोल्हा में मदद जी अपील था कयूं ऐं ख़ासि करे सिंध जे अवाम खे ऐं पाकिस्तान जे अवाम खे असीं अपील था कयूं त असांजी मासूम नंढड़ी उजाला परवीन सोलंकी जी ॻोल्हण में मदद कई वञे। ख़ुदारा असीं तमामु परेशान आहियूं ऐं असांजो घर तमामु बसि परेशानी जे हाल में आहे। ख़ुदारा असांजी मदद कयो त असांजी जीअं नंढड़ी असांजी रानी असांजे पंहिंजे घर वापसि मोटी अचे। अदी, ही तव्हांजी नंढड़ी हुई, अॼु 5 ॾींहं न आई आहे, तव्हां छा चवंदो? असां चवंदासीं बसि असांखे पंहिंजी बचड़ी खपे। असांजी बचड़ी नंढड़ी आहे, अलाए कहिड़े हाल में हूंदी, कीअं खाईंदनि, किथां खाईंदनि, इहा ख़बर न आहे असांखे। दुकान तां 6 वठी गुज़री आहे पर उतां पतो न आहे, अतो न आहे, निकिती आहे त बसि इहो ई अर्ज़ु आहे त असांखे पंहिंजी बचड़ी खपे नंढड़ी। असांजे हिनमहिल दिलि में बचड़ी वेठी आहे त निकिरे नथी असांजी बचड़ी, अलाए किथे आहे, कहिड़े हाल में आहे, ख़बर न आहे बचड़ीअ जी। उहा बचड़ी मुंहिंजी नंढड़ी अथव सफ़ा नाज़ुक आहे पर उहा मुंहिंजी बचड़ी सफ़ा गुलाब जे गुलनि जहिड़ी आहे। उहा बचड़ी मूंखां नथी विसरे, मूंखे पंहिंजी बचड़ी खपे, ॿियो अर्ज़ु कोन्हे, इहो अर्ज़ु आहे त मुंहिंजी बचड़ी लाइ आवाज़ उथारियो। मुंहिंजी बचड़ी लाइ बसि आवाज़ उथारियो त मुंहिंजी बचड़ी मूंखे वापसि अचे, अमड़ सां मिले, अमड़ जी झोली में हुजे। बसि इहो ई अर्ज़ु आहे हिन अदीअ जो इहो ई अर्ज़ु आहे त बचड़ी अदीअ खे पंहिंजी खे मिली वञे। अब असांजो अर्ज़ु इहो ई आहे अवाम सॼे पाकिस्तान जे के त असां सां मदद कनि। असां ग़रीब आहियूं, असां परेशान आहियूं, असां पंहिंजी न्याणीअ लाइ सफ़ा तड़पूं था। असांखे पंहिंजी जल्दी वापसि अचे, असां सां मदद कनि, ॻोल्हियो वञनि। असांजो अर्ज़ु आहे दादू जी पुलिस खे, मेयर जी पुलिस खे असांजो अर्ज़ु आहे ऑफिसरनि खे त असां सां मदद कनि, असांखे ॻोल्हे ॾियनि त असांजी न्याणी किथे आहे, असांखे पंहिंजी न्याणी खपे।
हिकिड़ी सिंध जी हिकिड़ी प्रिया कुमारी वीचारी जेका केतिरनि सालनि खां कोन आहे अॼु भेण जी उजाला परवीन जेका आहे पंहिंजे अम्बाड़े फीवर में पइजी आहे छा चईंदा? असां इहो ई चवंदासीं त उहो जंहिंजी अदड़ी वई आहे उहा वीचारी राति ॾींहं हिकु कयूं वेठी आहे, न खाए थी न पीए थी। उहा मुंहिंजी न्याणी आहे, मां उनजी हालत ॾिसी नथी सघां, मां पाण अलाए कीअं थी वई आहियां। मां चाहियां थी जेतिरो थिए पुलिस खे दादू जी सभु सॼी जेका ई टीम आहे उहा मुंहिंजी न्याणी खे पंहिंजी न्याणी ॻोल्हे ॾियनि। असांजी जेतिरी मदद थियनि त असां सां कनि, न त मुंहिंजी न्याणी कोन बचंदी। मां उनजी हालत नथी ॾिसी सघां। मां चाहियां थी त महिल मुंहिंजे वस में हुजे त मां उनखे पंहिंजी न्याणी ॻोल्हे ॾियां। असांखे जेतिरो बि थी सघेव त असांखे पंहिंजी न्याणी ॻोल्हे ॾियो। 5 ॾींहं आहे त वीचारी उहा न्याणी ज़ाहिर कोन्हे का, ईअं ख़बर न आहे त काॾे उॾी वई हली। हिते अहिड़ो इहो ज़ुल्म कोन, असांजूं न्याणियूं महफ़ूज़ न आहिनि। असां न पढ़ाए था सघूं न ॿाहिरि कढी था सघूं। जेतिरो बि थिएव असां सां मदद कयो, जेको बि थिएव असांखे पंहिंजी न्याणी ॻोल्हे ॾियो। असांजो इहो ई घणो बि थोरो बि चवणो आहे। राति ॾींहं मुंहिंजे ॾींहं जो न्याणी वेठी आहे, राति जो मुंहिंजी न्याणी जूं केरु रड़ियूं ॿुधे। निंड मुंहिंजी न्याणी खे कोन्हे का, मां उनखे नथी परचाए सघां, न मूंखां परचाई थी। इहो ई मुंहिंजो अर्ज़ु आहे। असांजी जेतिरो बि थिएव त असांजी मदद कयो, असांखे पंहिंजी न्याणी ॻोल्हे ॾियो। जीअं त नंढी जेका आहे सो मुंहिंजी भाइटी आहे, अॼु 5 ॾींहं आहे त कोन पई मिले। पुलिस बि तक़रीबन मतिलबु कल्ह खां कमु शुरू कयो। पहिरियां जेको हुयो एस एच ओ कमु करे पर पंहिंजे हिसाब सां थधाई सां कमु पियो करे। कल्ह खां सुठो कमु कयो अथनि। असां इहो ई चवंदासीं आई जी सिंध खे असां अपील था कयूं, रिक्वेस्ट था कयूं त उतां खां मथां खां हिकिड़ी कमेटी जोड़े जेका असांजी नंढी ॻोल्हा में मदद कई वञे। उतां खां हिकिड़ी कमेटी जोड़े जेका सुठा ऑफिसर जेके आहिनि, वॾा ऑफिसर, उन्हनि खे जेको आहे सो टास्क ॾिनो वञे। एस एच ओ अली अकबर चवणो सुठो कमु करे पियो, असां उन मां पूरो उमीद आहियूं। अॼु बि अचिणो आहे त जीअं असांजी नंढी जल्द खां जल्द बाज़ियाब थी सघे। असां CM सिंध मुराद अली शाह साहिब खे बि इहा ई रिक्वेस्ट कंदासीं ऐं पंहिंजो जेको घरू वज़ीर आहे ज़िया लंजार साहिब, उनखे बि इहा रिक्वेस्ट कंदा असांजी मदद कई वञे महिरबानी करे। जीअं पहिरियां वाक़ियो हिकिड़ो थियो आहे सिंध में, सखर मां हिकिड़ी न्याणी गुम थी आहे, प्रिया कुमारी, उनखे तक़रीबन 4-5 साल थी विया आहिनि, उहा न मिली सघी आहे। ईअं न थिए जो असांजी न्याणी बि अहिड़े हिसाब सां अहिड़े वाक़े में हली वञे जेका 5 सालनि ताईं न लभे। इन जे करे जल्द खां जल्द एक्शन खयो वञे। सभई जेके बि आहिनि वस वारा उहे असांजी मदद कनि। असां ग़रीब मिसकिन आहियूं, न ई कॾहिं कंहिंसां कोई अहिड़ो असांजो फॾो फसाद रहियो आहे, न ई छा ग़रीब मिसकिन मज़ूरी करे असां पेट गुज़र करण वारा माण्हू। मुंहिंजो भाउ जेको आहे सो प्राइमरी उस्तादु आहे। असां शरीफ़ माण्हू आहियूं। असांजी जल्द खां जल्द नंढी बाज़ियाब कराए ॾिनी वञे।